तो जंहिं माण्हूअ खे पंहिंजो निज स्वरूप यादि आहे, पंहिंजी असलियत यादि आहे, पंहिंजी हक़ीक़त यादि आहे, पंहिंजो परमात्मा स्वरूप यादि आहे, पंहिंजो भॻवानु यादि आहे, उन माण्हूअ खे कॾहिं बि दुख जीवन में न थींदो। पर दुख कंहिंखे थींदो? जंहिंखे पंहिंजे वॾनि जी यादि न आहे। भागन वारा से थई जग में सतगुर जिन खे यादि अदा। जंहिंखे गुरु यादि आहे, गुरुअ जो ज्ञान यादि आहे, पंहिंजे निज स्वरूप जी स्मृति आहे, इहो आहे हिन सत्संग जी नदीअ में ख़ाली पेर विझणु, पंहिंजे निज स्वरूप खे स्मृति कई, यादि कई, निज स्वरूप की स्मृति जल मां है पेर पाना, ऐसे सनान वाले कभी लौट के न आते। अहिड़ो जेको कोई सनानु करे माना निज स्वरूप खे यादि कंदे, उन माण्हूअ खे जीवन में कॾहिं तकलीफ़ न ईंदी।